नाज़िम, खैरपुर में डीएचओ खैरपुर पारा सियासी बुनियादनि ते भर्तियुनि जो इंकशाफ थियो आहे। वधीक तफ़सील ॾिसूं था हरीश कुमार जी इन रिपोर्ट में। अॼु बिल्कुल हिन वक्त असीं मौजूद आहियूं डीएचओ ऑफिस खैरपुर के अॻियां ऐं मां तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त कुझु ॾींहं पहिरियां इन ऑफिस जो जेको जूनियर क्लार्क आहे एजाज़ अहमद छॾड़ो पारां प्रेस कॉन्फ्रेंस करे ऐं उन में इंकशाफ कयो वियो हुयो त केतिरियूं ई बोगस भर्तियूं जेको आहे सो डीएचओ खैरपुर पारां कयूं वयूं आहिनि ऐं उन में जाली जेके आहिनि से मुलाज़िम सियासी बुनियादनि ते उहे भर्ती कया विया आहिनि जेके जेको आहे सो हज़ारे रुपया पघारूं खणी रहिया आहिनि ऐं डीएचओ ऑफिस खैरपुर में दवाउनि जी मद में जेको आहे सो लखें रुपयनि जी करप्शन थी रही आहे ऐं उन मुलाज़िम पारां इहो बि इंकशाफ कयो वियो त डीएचओ खैरपुर मोहम्मद हुसैन अबड़ो जो पुटु आहे सईद अहमद अबड़ो जेको लख रुपया माहवार असां खां तलब करे थो पियो, उहो लख रुपया माहवार न ॾियण जे करे डीएचओ खैरपुर ॾमरजी पियो आहे ऐं मूंखे बोगस करार ॾियण जे हवाले सां मूंखे नौकरी मां कढण जूं साज़िशूं करे रहियो आहे ऐं मुलाज़िम पारां जेको आहे सो कोर्ट में वञण जो चिताव ॾिनो वियो आहे।